दोस्तों, सिलसिलेवार सादी समझ में अहमद ख़याम जो सलाम पहुचे। काफ़ी ॾींहंनि जे वक़्फ़े खां पोइ अॼु असां हिकु भेरो वरी शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे रिसाले खे पढ़णु शुरू कंदासीं। हिन वक़्त ताईं असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे रिसाले मां सुर सामूंडीअ ताईं मुख़्तलिफ़ सुर पढ़ी ऐं उन्हनि जे माना ते बहस करे आया आहियूं। अॼु असां सुर घातूअ जेको मोरड़े मीर बहर ऐं उन जे भाइरुनि जिन खे कराचीअ जे कुन में हिकिड़ो वॾो मागर मच्छ हड़प कंदो आहे ऐं पोइ मोरड़ियो हिमत करे पंहिंजे भाइरुनि खे न सिर्फ़ु उन मांगर मच्छ जे पेट मां आज़ादु कंदो आहे, पर उन मांगर मच्छ खे बि तमामु शदीद क़िस्म जी सज़ा ॾेई ऐं ॿाहिरि आणींदो आहे। असां उन मां हिकिड़ो बेत पढ़ंदासीं। लतीफ़ चए थो त काल्ह कुलाची विया घातू करे घूर, मादर मलाहन जा वेठी सहा सूर, मूंखे करे मलूर ऊन्हे विया ओहरी। कुलाची कराचीअ जो पुराणो नालो आहे। घातू मतिलबु मोहाणा बेड़ियाता, घूर मतिलबु गौर करे, नज़र करे, निहार करे, मलूर मतिलबु गमगीन परेशान, उन्हें मतिलबु गहरे समुद्र में, ओहरी मतिलबु निकिरी। जॾहिं मोरड़े जा भाइर पंहिंजूं ॿेड़ियूं खोले ऐं समुंड में हलिया विया त उन्हनि खे ॿियो ॾींहुं थी वियो, पर उहो वापसि कोन आया। त उन्हनि खां पोइते उन्हनि मां हिकिड़े जी घरवारी पंहिंजे ससु खे अचे ॿुधाए थी, चवे थी त काल्ह खां जेके समुंड में निकितल मोहाणा विया आहिनि से अञा ताईं वापसि न आहिनि वरिया, ऐं कुलाचीअ जे कुन में हू गहरे पाणीअ में निकिरी विया आहिनि ऐं अञा ताईं उन्हनि जो को ॾसु पतो नालो निशान कोन थो मिले। ऐं उन्हनि जे परेशानीअ में ऐं उन्हनि जे दूरीअ में हाणे मूंखे ग़म ऐं परेशानी अचे वरायो आहे। शाह सईं सुर घातू दास्तान पहिरियों।